मीर पे बठरो ज़रई इनकलाब ला नफ़ा बख्श भाणनि जो इस्तेमाल तमाम ज़रूरी है, जैसा ज़रई पैदावार में इजाफ़ो करे सघिजे थो। अहिड़ो इज़हार फातिमा फर्टिलाइज़र जे डेवलपमेंट मैनेजर अब्दुल समद अबड़ो सजावल जे मक़ामी हाल में फातिमा फर्टिलाइज़र कंपनी तरफ़ां सारियुनि जे मुनाफ़े बख़्श पैदावार जे उनवान हेठि सेमिनार खे ख़िताब कंदे कयो। हुन चयो त सारियुनि जी सुठी पैदावार हासिल करण लाइ ज़रूरी आहे त असां फातिमा फर्टिलाइज़र जे तेज़ाब असर वारे सरसब्ज़ नाइट्रोफॉस ऐं सरसब्ज़ कैल्शियम एमोनियम नाइट्रेट ऐं भाण जी इस्तेमालु कयूं, जंहिं जे इस्तेमाल सां पैदावार में इज़ाफ़े सां गॾोगॾु ज़मीन पिणु बहितर थिए थी। सेमिनार जे ख़ासि महिमान एडिशनल डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन सलीम जोखियो चयो त सारियुनि जी पैदावार में इज़ाफ़े लाइ भाण मददगार साबित थींदो आहे ऐं मयारी भाण ठाहिण लाइ फातिमा फर्टिलाइज़र जो हिकु मक़ाम ऐं नालो आहे। फातिमा फर्टिलाइज़र जे टेक्निकल ऑफिसर ज़ीशान सलीम दौरान आबादकारनि खे सरसब्ज़ भाणनि जी इस्तेमाल बाबति मुफ़ीद मशवरा ॾिना। सेमिनार में फातिमा फर्टिलाइज़र जी सुल्तान खोकर डिप्टी डायरेक्टर आगा मेहता पठाण वलीउल्ला चन्ना उन खां सवाइ ॿियनि आबादकारनि अॻुवाणनि पिणु ख़िताब कयो। सेमिनार में सजावल जाती चोड़ जमाल जी आबादकारनि जे वॾे अंग शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।